कब्रिस्तान में हिकु बार क़बर खे भाकुर पाए रोई रहियो हो ऐं चई रहियो त बाबा उथो, उस्ताद चयो आहे त सुभाणे फीस ज़रूरु आणिजो, न त पंहिंजे बाबा खे साण वठी अचिजो। उथो बाबा उथो न। उन ई मौक़े ते भर वारी क़बर ते बीठल हिकु अमीर शख़्स पंहिंजे पीउ जे लाइ 1000 रुपयनि जी हिकु क़ीमती चादर ऐं गुल ख़रीद करे ॾेई वञण लाइ पंहिंजे मुलाज़िम ॾांहुं फ़ोन पे करे रहियो हो त उन ॿार जूं ॻाल्हियूं बि ॿुधी रहियो हो। फ़ोन कंदड़ शख़्स अहिड़ो हाव ॾारींदड़ मंज़र ॾिसी उहो चई फ़ोन बंदि कई त बसि चादर ऐं गुल न खपनि, छो त हिकु ख़ूबसूरत गुल मूंखे हिते मिली वियो आहे। ईअं चई क़बर ते रोईंदड़ ॿार खे किराठड़ी पाईंदे चयाईं, पुट मूंखे तुंहिंजे बाबा मोकिलियो आहे ऐं ही वठि पैसा, फीस बि भर ऐं नई यूनिफॉर्म बि वठि। छोकिरे पैसा वठंदे जॾहिं ॻोड़नि सां आलो थी वियल चहिरे ते मुस्कुराहट आंदी त अमीर शख़्स बि ख़ुशीअ में रोई ॾिनो ऐं दॿियल आवाज़ में चयाईं, पुट तुंहिंजो बाबा मुंहिंजो जिगरी दोस्त हुयो ऐं हाणे उहो हिकु डिघे सफ़र ते हलियो वियो आहे। आइंदा तुंहिंजो ख़र्च हू मूं ॾे मोकिलींदो ऐं तूं हर महीने जी पहिरीं तारीख़ ते हिन क़ब्रिस्तान मां मूंखां वठी वेंदो कर। दोस्तो, अहिड़ियुनि रस्मनि ते ख़र्च करण बजाए ज़रूरतमंदनि जी मदद कंदा रहो। तव्हांखे अजर बि मिलंदो ऐं सुकून बि।